कराची जी दिल में क़ाइम जिना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर जिनके आम तौर ते जिना अस्पताल चयो वञे थो, पाकिस्तान जी सभ खां वॾियुनि ट्रेशरी केयर टीचिंग अस्पतालुनि मां हिकु आहे। हिते न रुगो सिंध पर बलोचिस्तान, ॾखिण पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर ऐं मुल्क जे ॿियनि इलाक़नि मां हज़ारे मरीज़ रोज़ानो इलाज लाइ अचनि था। सिंध हुकूमत जी सरपरस्ती हेठि हिन इदारे में जदीद तिबी सहूलतुनि जी वाध सां गॾु नवां तरक़ियाती मंसूबा पिणु तेज़ी सां जारी आहिनि। त एमरजेंसी फिजिशियन ॿियनि कंहिं सरकारी हॉस्पिटल में न आहिनि। एमरजेंसी फिजिशियन कैजुअलिटीज़ न आहिनि। ॿियो असांजो वेस्कुलर, अगरि ख़ुदा न ख़ास्ता कंहिंजो रोड ट्रैफिक एक्सीडेंट थिए थो, फ्रैक्चर त ॻंढिजी वञनि था जेके ऑर्थोपेडिक या हॾी या डॉक्टर आहिनि, लेकिन जेके नर्व्स आहिनि, जेके वेसल्स आहिनि, जेके ब्लीड कंदियूं, जंहिंजी वजह सां डेथ थींदी आहे, उहा बि स्पेशलिटी ते मौजूदु आहे। जिना अस्पताल हिकु अहिड़ो तिबी इदारो आहे जिते रोज़ानो 10,000 खां वधीक मरीज़ OPD मां मुफ़्त इलाज जूं सहूलतूं हासिल कनि था, जॾहिं त एमरजेंसी शोबे में रोज़ानो 1,800 खां 2,000 मरीज़नि खे 24 कलाक बिना कंहिं वक़्फ़े जे तिबी इमदाद फ़राहम कई वञे थी। अच्छा, डेली जी बुनियाद ते असां वटि कोई 1,800 खां 2,000 केसिस ईंदा आहिनि। उन में 200 खां 250 केसिस तक़रीबन रोड ट्रैफिक एक्सीडेंट जा केसिस हूंदा आहिनि। बाक़ी जेके केसिस हूंदा आहिनि, डॉग बाइट जेके आहिनि, असां वटि 24 आवर्स जेको आहे सेंटर हलंदो आहे, उन में तक़रीबन रोज़ जा 50 खां 60 नवां केसिस ईंदा आहिनि, जंहिंखे फ्री वैक्सीन या इम्यूनोग्लोबुलिन्स एंटीबायोटिक्स जेके आहिनि असीं हणंदा आहियूं। ऐं जेके बक़ाया पेशेंट हूंदा आहिनि उहे हर तरह जा पेशेंट हूंदा आहिनि, छो जो टर्शरी केयर हिकिड़ो इदारो आहे, हिते हर स्पेशलिटी अवेलेबल हूंदी आहे। हर वार्ड या PG जेके ऑन कॉल हूंदा आहिनि, उन ॾियारे असां वटि एमरजेंसी डिपार्टमेंट में हूंदा आहिनि, जंहिंमें स्ट्रोक जा पेशेंट बि थी विया। डॉक्टर वक़ास मूजिब जिना अस्पताल में प्लास्टिक सर्जरी, रोबोटिक सर्जरी ऐं साइबर नाइफ जहिड़ियूं जदीद सहूलतूं मुकम्मल तौर मुफ़्त फ़राहम कयूं वञनि थियूं। हिन इदारे में 5,000 खां वधीक डॉक्टर, नर्सूं, पैरामेडिकल, हाउस ऑफिसर, इंटर्न्स, रेगुलर ऐं कॉन्ट्रैक्ट मुलाज़िम ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। अस्पताल तिबी तालीम ऐं पोस्ट ग्रेजुएट ट्रेनिंग जो पिणु अहम मर्कज़ आहे, जिते हर वार्ड में माहिर प्रोफेसर मौजूदु हूंदा आहिनि। सिंध हुकूमत तरफ़ां अस्पताल लाइ जारी ग्रांट सां नओं मेडिकल कॉम्प्लेक्स, जदीद ट्रामा सेंटर ऐं ॿियनि केतिरनि ई शोबनि जी तोसी जो कमु जारी आहे, जेकी 2028 ताईं मुकमल थियण जा इम्कान आहिनि। सिंध गवर्नमेंट छा कयो आहे, जेके बि सरकारी सिंध जा डॉक्टर्स आहिनि, उन जूं पोस्टिंगूं हिते कयूं अथऊं। हिते असां सां हिकिड़ी एफिलेटेड यूनिवर्सिटी बि आहे, JSMU। उन जा बि जेके डॉक्टर्स आहिनि उहे हिते पोस्टेड हूंदा आहिनि। इन करे जेको मेन पावर आहे उहो तमामु सुठो आहे। हर वार्ड जे अंदरि अगरि तव्हांखे ॿुधायां त 2 प्रोफेसर्स आहिनि। ऐं इन स्पेशलिटी जे करे, स्पेशलाइजेशन जे करे पेशेंट जी जेकी मैनेजमेंट ऐं केयर आहे न, उहो तमामु सुठी आहे, छो जो उहे पढ़ियल लिखियल आहिनि, तजुर्बे वारा आहिनि। उन्हनि जो हैंड, उन्हनि जो डायग्नोसिस, उन्हनि जी ट्रीटमेंट, उन्हनि जी मैनेजमेंट तमामु बहितरीनु आहे। त पेशेंट खे हिन इदारे मां तमामु बहितरीनु ऐं सुठो जेको आहे फ़ाइदो मिलंदो आहे। एमरजेंसी शोबे में लॻभॻि 12 खां 1300 डॉक्टर, नर्सूं, पैरामेडिकल स्टाफ ऐं ॿिया मुलाज़िम शिफ्टनि में 24 कलाक मौजूदु रहनि था। माहिर कंसल्टेंट, जनरल फिजिशियन, सर्जन, गाइनकोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, आर्थोपेडिक सर्जन, एनेस्थीसिया, रेडियोलॉजी, पैथोलॉजी ऐं ॿियनि केतिरनि ई शोबनि जा माहिर हर वक़्तु मरीज़नि जी ख़िदमत लाइ तयारु हूंदा आहिनि। रोज़ानो 50 खां 60 नवां संगीन केस पिणु रिपोर्ट थियनि था, जिन में दिलि जूं बीमारियूं, फ़ालिज, दिमाग़ी रत वहण, गुर्दनि जा मसइला, नमूनिया, शुगर जूं पेचीदगियूं, हाई ब्लड प्रेशर, ज़हर ख़ोरानी, साड़जण जा वाक़िया, कैंसर जा मरीज़, हादसा ऐं ॿियनि एमरजेंसी हालतुनि वारा केस शामिल आहिनि, जिन खे फ़ौरी ऐं मुफ़्त इलाज फ़राहम कयो वञे थो। जिनाह पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर न रुगो सिंध पर सॼे पाकिस्तान लाइ उम्मीद जो मर्कज़ बणियल आहे। सिंध हुकूमत तरफ़ां जदीद तिबी सहूलतुनि, तरक़ियाती मंसूबनि ऐं मुफ़्त इलाज जी फ़राहमी सां
ही इदारो लखें माण्हुनि लाइ ज़िंदगी बचाइण जो अहम सहारो बणिजी चुको आहे।